ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है। अजीम पीर जी अजीम न्याणी तोखे सलाम, तोखे सलाम। 27 दिसंबर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 100वीं वरसी जे मौके ते खेसि ज़बरदस्त ख़िराज तहसीन सलामो अक़ीदत पेश करियूं था, जंहिं मुल्क अवाम जमहूरियत ख़ातिर जान कुर्बान करे छॾी पर ज़ुल्म आॾो कंध न झुकायो। उहा वफ़ाक़ जी ज़ंजीर हुई जंहिंखे शहीद करे अवाम खां रोशनी जी उम्मीद खसी वई। असां इन मौके ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बहादुर अॻवाननि अॻूणे एमएलए सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुड, म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद खान लुड, मीर सरदार अहमद खान लुड, सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुड खे पिण सलाम पेश करियो था, जेके मोहतरमा शहीद जे नक्शे कदम ते हलंदे अवाम जी बेलोस ख़िदमत करे रहिया आहिनि। पारा असगर अली लुड 8 यारो लुड। ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है। अजीम पीर जी अजीम न्याणी तोखे सलाम, तोखे सलाम।